आदिलपुर में 8 दर्जे जो शागिर्द 6 ॾींहनि खां पुरस्कार नमूने गुम आहे। वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। वारसनि जो चवणु आहे त ज़ाहिद 6 ॾींहनि खां गुम आहे। एनसी दाख़िल कराइण बावजूद पुलिस को सहकार न पई करे। आदिलपुर में टाइम न्यूज़ के रिपोर्टर माजिद अली कलवड़ असां सां लाइन ते मौजूद है। जी माजिद कलवड़, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी तारा ये आदिलपुर लगो थईमोला जो नौजवान है ठीक क्लास शागिर्द ज़ाहिद अली थईम जो गुज़िरियल 6 ॾींहनि खां पुरस्कार नमूने गुम थियल है। वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। वाक़े जी एनसी आदिलपुर थाणे ते दाख़िल कई है, मगर आदिलपुर पुलिस हिन वक़्त ताईं का भी कार्रवाई अमल में न आणे सघी है। होॾां नीगर जो पीओ है लियाकत अली थईम जो रिटायर फौजी है, उनजो चवणु आहे त आदिलपुर थाणे ते एनसी दाख़िल कई वई है। घणी ॻोल्हा बावजूद नीगर मुझे जो पुट है वो इन वक्त ताईं न मिली सघियो आहे। हिन वस वारनि SSP घोटकीअ ॿिनि खां मदद जी अपील कई है। जी ठीक है, मेहरबानी अवां जी माजिद अली कलवड़ तफ़सील ॾियण लाइ।